मां किशोर स्वर्ण इसरानी पंहिंजे अंदर अगर कोई हुनर आहे त पां चा लिखी ॼाणूं था या ॻाइण ॼाणूं था या कोई भी तरीक़ो अगर पांखे हुनर जो आहे पंहिंजे अंदर त पां हुनखे सिंधी में प्रदर्शित करूं। अगर पां सुठी तरीके से वीडियो ठाहे था सकूं सिंधी में त पां सिंधी में उन वीडियो के ठायूं पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं। अगर उन्हनि जे अंदर भी अभिनय की प्रतिभा है या पोइ सुठो ॻाइण था ॼाणनि त पां उन्हनि खे सिंधी में इन शइ खे प्रदर्शित करण लाइ चयूं। पां पंहिंजे परिवार में सिंधी में ॻाल्हायूं। जॾहिं पां पंहिंजे परिवार में सिंधी में ॻाल्हाईंदासीं त ॿारनि ते भी असर थींदो ऐं धीरे धीरे हूअ सिंधी में भी ॻाल्हाइण शुरू कंदा। पंहिंजा जेका सिंधी उत्सव थींदा आहिनि चाहे वो झूलेलाल जयंती हुजे या भी कंहिं संत जी जयंती हुजे। हिन जे अलावा पंहिंजो जेको सताएं जो प्रोग्राम रहंदो आहे यानी थदड़ी पर्व जेके चईंदा आहियूं या हुन जे अलावा पां हर महीने जेको चंडे जो ॾींहुं रखंदा आहियूं त ही जेका भी प्रोग्राम हूंदा आहिनि हुन में पां हिक ॿिए खां गॾिजूं ऐं हिक ॿिए खां सिंधी में ॻाल्हायूं, हुननि जो हालचाल भी सिंधी में ही पुछूं त हिन तरीक़े सां पंहिंजी सिंधी ॻाल्हाइण जी जेकी आदत आहे वो बरकरार रहनी। पां सिंधी ॻाल्हाईंदासीं हिन सां जिते प्रेम वधे थो उते ही पंहिंजी सिंधी ॿोली ऐं भाषा भी वधे नी, ॿारनि खे सिखण जो मौक़ो मिले थो। युवा जेका आहिनि के भी फिल्मी हिंदी गीत के खणनि जेको उन्हनि खे पसंदि हुजे उन हिंदी गीत जो उहे सिंधी में ट्रांसलेशन करनि पोइ उनखे सिंधी में ॻाइनि। जीअं कि उदाहरण लाइ कि पंहिंजो एक हिंदी गीत है कि मैंने प्यार तुम्ही से किया है तो पां इनके सिंधी में ॻाए था सघूं। मूं प्यार तो खाई कयो आ मूं दिल तो खे ही ॾिनो आ। त हिन तरीक़े खां पां के भी फिल्मी हिंदी गीत के सिंधी में ट्रांसलेशन करे अगर ॻाईंदासीं त पांखे धीरे धीरे सिंधी ॻाइण जी सिंधी चवण जी आदत पइजी वेंदी। पां जेको भी पंहिंजा लाॾा आहिनि पंहिंजा सिंधी गीत आहिनि हुनखे ॾींहं भर गुनगुनाईंदा रहियूं। गुनगुनाइण में कोई असांखे स्पेशल समय ख़र्च करण जी ज़रूरत कान्हे, कोई कम धंधा छॾण जी ज़रूरत कान्हे। अगर पां हुननि खे अंदर ही अंदर गुनगुनायूं पिया त धीरे धीरे पां हुनजा जेका शब्दनि जा अर्थ आहिनि उन्हनि खे सम्झण जी कोशिश कंदासीं। पंहिंजा लाॾा पंहिंजी सिंधी संस्कृति हिन खे अधिक खां अधिक प्रचार लाइ ज़रूरी आहे कि पां जेको भी प्रोग्राम करियूं था हुनमें सिंधी में लाॾा ॻायूं, सिंधी में गीत ॻायूं त हीअ भी सिंधी सिखण जो हिकु सुठो मौक़ो रहंदो कि पां सिंधी पुस्तकूं पढ़ूं, किताबूं पढ़ूं। ऐं हिन जे अलावा अॼुकल्ह त सोशल साइट ते भी घणी सिंधी सामग्री भरियल आहिनि। पां के भी साइट के ॾिसूं उनमें सिंधी सिखण जी घणी अहिड़ी जानकारियूं आहिनि ऐं अॼुकल्ह त घणी अहिड़ा यूट्यूब चैनल भी ठहिया आहिनि जंहिंमें सिंधी जानकारियूं आहिनि, सिंधी संतनि जे बारे में जानकारियूं आहिनि। त पां उन्हनि किताबुनि खे पढ़ी या अहिड़े सोशल साइट्स सां जुड़ी करे भी पां सिंधी जानकारी इकट्ठी करे था सघूं। मुंहिंजे ई चैनल किशोर स्वर्ण सची ॻाल्हि ते भी तव्हांखे सिंधी में घणी वीडियो मिलेनी, हुनखे भी तव्हां लगातार ॾिसंदा रहिया आहियो ऐं अॻियां भी ॾिसंदा रहिजो। पां सोशल साइट्स में हेॾा होॾा जी त ॻाल्हियूं सर्च कंदा आहियूं, घणी शयूं ॾिसंदा आहियूं, लेकिन सिंधी भाषा कीअं सिखिजे, सिंधी संस्कृति के कीअं वधाइजे या सिंधी ॻाल्हियुनि खे कीअं अॻियां वधाइजे हिन बारे में भी पां सर्च करे था सघूं ऐं हीअ सिखण जी कोशिश करूं कि पां सिंधी जे बारे में अधिक से अधिक जागरूक माण्हुनि खे कीअं करूं। त सिंधी खुद भी सिखणी आहे, ॿियनि खे भी ॿुधाइणी आहे। मुंहिंजी पिछली वीडियो में तव्हां सभिनी जो सहयोग रहियो, तव्हां सुठे ढंग सां उन वीडियो जी सराहना कई। घणेई देश विदेश खां मूंखे फोन ईंदा रहिया ऐं लगातार माण्हुनि जी इहा विशेष डिमांड रही कि मां हिन विषय में हिकु स्पेशल वीडियो ठाहियां त हिन वीडियो जी जेका श्रेय आहे मुंहिंजा तव्हां दर्शक आहियो जंहिं मूंखे अहिड़ो प्यार ॾिनो, अहिड़ो उत्साह ॾिनो त हीअ वीडियो जेकी आहे तव्हां सभिनी खे शेयर करजो। अगर सुठी लगी है कमेंट करजो, लाइक करजो ऐं अगर तव्हां असांजे चैनल सां नया जुड़ल आहियो त सब्सक्राइब जरूर करजो। असांजी ॿी भी घणी सिंधी वीडियो ऐं इलाही महत्वपूर्ण जानकारी वारी वीडियो तव्हां ॾिसंदा रहियो। त ठहियल हुजो असां सां गॾु, जुड़ल रहिजो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो सिंधी भजन, सिंधी न्यूज़, किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु।